दादू में अवामी इतिहाद के सॾ ते अवामी बजट ते हथ साफ़ करे ज़िले के खंडरात बणाईंदड़ कामोरन खिलाफ़ वॾे अंग में शहरियुनि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी म्यूनिसिपल पार्क खां मार्च करे दादू प्रेस क्लब आॾो धरणो हणण बैदि अलामती बुख हड़ताल कई। मुज़ाहिरीन मुजीब पंवर, डॉक्टर शाहिद हमीद, महबूब सुमरो, शिराज लिगारी, कामरेड नियाज़ पंवर, तारिक शाह, मजीद सियाल, मुमताज मल्लाह, अली गुल मलक, वहीद ऐं ॿियनि दाहियो त ज़िले में सालनि खां वेठल कामोरा करोड़ रुपयनि जी बजट ते हथ साफ़ करे ज़िले के खंडरात बणाए छॾियो आहे। म्यूनिसिपल कमेटी दादू जी पौना 3 करोड़ माहवार बजट हुजण बावजूद शहर गंदगी जे वर चढ़ियल आहे। दादू ज़िले में साल 21-22 जी 10 अरब रुपया बजट हुजण बावजूद पूरो ज़िलो खंडरात जो ॾेख ॾेई रहियो आहे। उन मौक़े ते मुज़ाहिरीन ऐं बुख हड़तालिन सिविल सोसाइटी जे अॻुवाणनि सिंध टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त दादू जे बुनियादी मसलनि जे हल जे लाइ असीं बुख हड़ताल कई आहे ऐं दादू म्यूनिसिपल जी 7 खां 8 करोड़ बजट आहे। पब्लिक हेल्थ जे आरो प्लांट जे लाइ 2 अरब रुपया आया आहिनि। प्रोमोशनल हाईवेज़ खे 5 अरब रुपया मिलिया आहिनि। रोडस खाते खे 3 अरब रुपया मिलिया आहिनि। एजुकेशन वर्क खे स्कूलनि जी तइमीर जे लाइ 2 अरब रुपया मिलिया आहिनि। ही बुनियादी मसला तव्हांजे आॾो असां रखूं पिया। दादू शहर जा 24 वार्ड गंदगी जे वर चढ़ियल आहिनि। नालियुनि जो पाणी रोडनि ते बीठो आहे। दादू शहर जा रोड तबाह आहिनि। हेतम जतोई खां बाईपास तव्हां वञो रोड तबाह लॻो पियो आहे। फुलजी खां दादू अचो रोड तबाह आहे। जोई हैरो खान हुजे, छिनी हुजे, 10-10 किलोमीटर ताईं रोडनि तबाह ऐं खंडर लॻा पिया आहिनि। अरबे रुपया काॾे विया। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त 14-15 सालनि खां हिते उहे कम न थी सघिया आहिनि जिनखे चइजे त अवाम सुकून जो साह खयो आहे। असां शहर जे तमामु दोस्तनि सां गॾिजी अॼु बुख हड़ताल ते वेठा आहियूं। असां तव्हांखे जगाइण था चाहियूं ऐं इन्हनि खे इंतवा कयूं था त महिरबानी करे पंहिंजा होश खां कमु वठो ऐं माण्हुनि जा कमु कयो। 3 मुतालबा आहिनि। नंबर 1 म्यूनिसिपल जेका दादू जे इंतिज़ाम में आहे मुकमिल हिकिड़ी नाकाम हुई आहे। रोड रस्ता तबाह लॻा पिया आहिनि। ड्रेनेज सिस्टम तबाह लॻा पिया आहिनि ऐं ड्रेनेज सिस्टम तबाह हुजण जे करे ऐं मुख़्तलिफ़ माण्हू बीमारियुनि में साह जी तकलीफ़ में मुब्तला थिए थो। दादू अंदरि मुकमिल हिकिड़ो पीअण जो पाणी न आहे ऐं पब्लिक हेल्थ खे 24 वार्डनि अंदरि आरो प्लांट ॾियणु खपनि। जेको माण्हू हिकिड़ो पाणी आहे, हिकिड़ो इंसान जो जियापो आहे, उन शइ खां महरूम लॻा पिया आहिनि। प्रोफेशनल हाईवेज़ जो खातो आहे जेका अरबनि रुपए जी बजट आहे ऐं अफ़सोस सां चवणु पियो पए त कागज़ी कार्रवाइनि में करप्शन थी वञे ऐं असां वटि तव्हां मेन रोड ॾिसो, मेन इलाइक़ा ॾिसो, फुलजी वारो रोड ॾिसो या मुराद मोरी वारो रोड ॾिसो, उहे रोड तबाह लॻा पिया आहिनि। सुप्रीम कोर्ट खां अपील कंदासीं त नोटिस वठी जेका इदारनि अंदरि जेका राशि अमलदारनि हटाए ऐं दादू असांजा मसइला हल कया वञनि। इंतिज़ामिया जे इदारनि में जेके बि बाला ऑफिसर वेठा आहिनि त हू बि हिन दादू शहर जा रहवासी आहिनि असां वांगुरु। उहो बि हिते ई ॼावा निपिया आहिनि, असीं बि हिते ॼावा निपिया आहियूं। त हीअ हिन पंहिंजे ई शहर खे हिकिड़ो उजड़ियल थियण में हू छो था ॾिसणु चाहिनि त हीअ शहर में न पाणी हुजे, न ड्रेनेज सिस्टम हुजे, कुझु बि न हुजे। मूंखे त अफ़सोस सां चवणो थो पए त जेके बि हिन इदारनि में वेठा आहिनि केर बि पंहिंजी ज़िंदगीअ जो को सिंसियर कमु नथो करे, सिर्फ़ु पंहिंजे मुफ़ाद परस्तीअ में हलनि था। करप्शन करणी आहे, ॿियो को बि कुझु न आहे करिणो। हिन दादू ज़िले में कुझु बि थिए पोइ हिते निगाह केरु कोन थो ॾिसे। रोड रस्ता त मुकमिल तौरु तबाह, जंहिं पासे वञ ड्रेनेज सिस्टम तबाह आहे जो जंहिं पासे गुज़र कर, जंहिं पासे गली कर, पर विच रोडनि ते बि पाणी बीठल हूंदो आहे ऐं माण्हू उतां गुज़री न सघंदो आहे। किचिरे या ढेर शहर जे घरनि जे घिटियुनि में गॾु थी था वञनि, पर कोई ॿुधण लाइ तयारु न आहे, कोई अचण लाइ तयारु न आहे। शहरियुनि चीफ जस्टिस खां मुतालबो कंदे चयो त ज़िले जी बजट ते हथ साफ़ कंदड़ कामोरनि जी ऑडिट कराए करप्शन कंदड़ कामोरनि खे फौरी तौर ते हटाए ज़िले में अवाम जा बुनियादी मसइला हल कया वञनि। कैमरामैन शहज़ाद चांडियो सां गॾु वली चांडियो, सिंध टीवी न्यूज़ दादू।